अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तो मी तव्हांखे दोस्तो अॼु मां अदब खां हटी करे कुझु किताब ॿियो किताबु आहे कुझु कोर्स जो किताबु आहे 9हीं 10हीं जे लाइ लाज़मी जेको सिंधी लाज़मी आहे उहो पढ़ायो वञे थो पियो उन ते थोरो तबसरो रखंदुसि किताब मूंखे ॾाढो मुतासिर कयो मां ॾिठो त मूंखे ॾाढी शइ वणी तव्हां लाइ हिन में जेके सो मज़मून आहिनि ॾाढा भला आहिनि तमामु जेके असांजे ॿारनि जे लाइ त उन ज़हनी अवसर लाइ ॾाढा काराइता आहिनि जंहिंमें जेके असांजी साइड ईंदड़ जेके आहिनि दोस्त उहे ॾाढा अदीब दोस्त आहिनि जंहिंमें शौकत हुसैन शोरो साहिबु हुयो ऐं असांजो डॉक्टर अनवर फ़गार हिकिड़ो डॉक्टर इसाक़ समेजो डॉक्टर अल्ताफ़ जोखियो अवेस भुट्टो इमदाद हुसैनी ऐं हीअ जेके बि आहिनि अदब दोस्त आहिनि अदीब आहिनि असांजा जंहिं हिननि किन किताब खे सहेड़ियो आहे सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ काहू जो दड़ो ऐं अहिड़ा ॿिया मैगज़ीन हिन में मज़मून ॾाढा काराइता आहिनि जीअं अली बाबा जो ड्रामो आहे चंड ईमानी ऊंदाही धरती रोशन हथ सुरठी राय ॾाज इहे जेके बि जेके आहिनि ॾाढा बहितरीनु जेको आहे सो मज़मून आहिनि जेके ॿारनि जी अवसर खे असांजे ॿारनि खे सिंधी अदब खां वाक़ुफ़ु कराइण में अहम किरदारु अदा कंदा जीअं तव्हां ॾिसो नज़म जे हिसे में जेके शाइर तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइर बि ॾाढा बहितरीनु शाइर आहिनि चूंड कई आहे जेके असांजा सुठा शाइर आहिनि जे सिंधी अदब में पंहिंजो पाण मल्हायो आहे सिंधी अदब लाइ पाण पतोड़ियो आहे उहे जेके आहिनि सो शाइर हिन में शामिलु कया विया आहिनि मूंखे साईं बिल्कुलु ॾाढे सुहिणे नमूने छपियल हीउ सुठो किताबु मूंखे ॾाढो वणियो मां त मुतासिर थियो आहे ज़रूरी न आहे त तव्हां बि हिन में मुतासिर थी सघे ग़लतियूं बि हुजनि मां नओं माण्हू आहियां अदब में त मूंखे इहा एतिरी ख़बर न हूंदी जेके आहे ॼाणूं आहिनि उनखे वधीक ख़बर हूंदी पढ़ण खां पोइ ॿुधाईंदुसि त हिन में प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि न आहिनि छा आहे बाक़ी हूअं त सिंधी अदब लाइ ॿारनि जे लाइ सिंधी अदब जी ॼाण तौरु हीउ किताबु ॾाढो काराइतो आहे मूंखे ॾाढो काराइतो लॻो सभु को पंहिंजे राज़ जो राणो आहे अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कजो तव्हांजा लख लाइक